सागर एसएसपी सागर जो सब डिवीज़न खिपरो जे पीरोमल थाणे ऐं खिपरो जो दौरो रिकॉर्ड चेक कयो, इमारतुनि जी हालत जो जाइज़ो वरितो, सफ़ाई सुथराई खे वधीक बहितर करण ऐं रंग रोगन जी ताक़ीद कई। केस जी मेरिट ते जांच करण ऐं अवामी मसला हल करण ते ख़ासि ध्यानु ॾियण जी हिदायत। एसएसपी सागर कैप्टन सदाम हुसैन सब डिवीज़न खिपरो जे थाणे पेरूमल ऐं खिपरो जो दौरो कयो। एसएसपी हेड मुहर्रर ऑफिस जो रिकॉर्ड चेक कयो ऐं माल खाने जो मुआइनो कयो। ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी हाज़िरी चेक कई। एसएसपी ड्यूटी ते मौजूदु जवाननि सां मुलाक़ात कई ऐं खेनि ड्यूटी ईमानदारी ऐं फ़र्ज़ शनासी सां अंजाम ॾियण जी हिदायत कई। दौरे दौरान थाणे जे एसएचओ ऐं जांच ऑफिसर खे हिदायतूं ॾिनियूं त हू दाख़िल केस जे मेरिट ते जांच कनि ऐं केसनि में घुर्बल रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कयूं वञनि। हुन चयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन खे तेज़ कयो वञे ऐं शहरियुनि जी जान माल जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणायो वञे। चोरी फुर ऐं ॿियनि ॾोहनि जो फौरी तौर ते केस दाख़िल कयो वञे ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई सख़्तु कई वञे। एसएसपी खिपरो थाणे ते आयल फ़रियादीन सां मुलाक़ात कई, उन्हनि जी शिकायत ॿुधी ऐं उन्हनि जे हल करण जा फ़ौरी हुकुम जारी कया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।